सिंध के मशहूर फ़नकार मास्टर मंज़ूर जी 12वीं वरसी के हवाले से जामशोरो में तकरीब मुनक़िद कई वई। ईमान आर्ट काउंसिल जामशोरो तरफ़ां मुनक़िद कयल तकरीब अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन के तावन सां सिंध यूनिवर्सिटी के सिंध म्यूज़ियम में मुनक़िद कई वई। वरसी तकरीब में केतरनि नाले वारनि अदीबनि, शाइरनि, राॻीनि ऐं मुख़्तलिफ़ ॾात धणियुनि शिरकत करे मास्टर मंज़ूर के सुरनि ऐं लफ़्ज़नि की भेटा पेश कई। ही उहे तारीख़ूं हुया जेके ख़त्म थियणो न आहिनि। मास्टर मंज़ूर खे विछड़े 12 साल थी विया आहिनि। इहो फ्री मास्टर मंज़ूर इहो जंहिंजी कमी अॼु ॾींहं ताईं बि महसूसु पई थिए। हू असांजो बचपन जो दोस्त हो। मुंहिंजी पीरल समूह की सदारत में थियल तकरीब में मास्टर मंज़ूर के भाउ मुश्ताक अहमद मेहमान ख़ास तौर शिरकत कई, जॾहिं त अली अकबर खेड़ो, नज़र रूंजो, सूफ़ी इमदाद बुगियो, खैर मोहम्मद अबड़ो, शाहनवाज़ बुरफत, उस्ताद अली मुराद जतोई, तारिक आकाश, मोहम्मद अली गांगरो, NB खोसो, मंजूर चांडियो, खदीजा कुरैशी ऐं ॿियनि एज़ाज़ी मेहमाननि में शामिल रहा। इन मौक़े ते शरीक मेहमान जो चवणु हो त मास्टर मंज़ूर के सिंध का विछड़े 12 वरिया थी विया आहिनि, पर हू अॼु बि पंहिंजे गीतनि जे करे माण्हुनि जे दिलनि में जीअरो आहे।